मुंहिंजा सुहिणा सिंधी भाउर ऐं भेनरूं, तव्हांजे अॻियां इहा प्रार्थना आहे त असीं सिंधी चैनल वठण जी कोशिशि करियूं। सिंधी चैनल वठण सां असीं सम्झी सघूं था त पंहिंजे सिंधियत जूं सभु ॻाल्हियूं हुन में ॾेखारे सघूं था। असांखे सरकार कुझु कुझु ॾिनो आहे पर सभु शयूं न ॾिनियूं आहिनि। हाणे सरकार खे इहा वेनिती करियूं, असांजे प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदीअ खे, असांजी इंफॉर्मेशन ऐं ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर स्मृति ईरानीअ खे, असांजो प्रसार भारतीअ जो CEO शशि वेम्पतीअ खे असीं इहे चिठियूं लिखूं, मेल मोकिलियूं ऐं सभु का कोशिशि करियूं त असांखे सिंधी चैनल खपे। असांखे कंहिं बि हालत में सिंधी चैनल लाइ सभ खां वधीक कोशिशि करणी आहे। असां सिंधी सभिनी खे ख़बर आहे, पंहिंजे पुरुषार्थ सां असां पाण खे जेको आहे सो ठाहे ठीकु रखियो आहे, मोकिलियो आहे। एतिरे क़दुरु जो असां सिंधियुनि इस्पतालूं बि खोलियूं आहिनि, कॉलेज बि खोलिया आहिनि ऐं ॿिया बि घणेई धर्म जा चङा कम कया आहियूं। ओल्ड होम्स बि खोलियल आहिनि, सभु ॻाल्हियूं कयल आहिनि जेके समाज खे करणु खपनि, जेके समाज खे ज़रूरत आहे। असां सिंधियुनि पंहिंजी पुरुषार्थ सां इहे सभु ॻाल्हियूं कयूं आहिनि। हाणे तव्हांखे ॼाण थी ॾिजे त राम जेठमलानी इन जे वास्ते कोर्ट में केस कयो। सरकार चयो असांखे पैसा कोन्हनि, सिंधी पंहिंजा पैसा कढनि, पर सिंधी पैसा जे इन्हनि ॻाल्हियुनि लाइ बि कढंदा त बाक़ी समाज जे कम करण लाइ किथां आणींदा ॿिया पैसा। इन जे करे सरकार ते असांजो ज़ोर आहे त सरकार जेका आहे त असांखे चैनल ॾिए। राम जेठमलानी जो केस जेको आहे सो पहिरीं मार्च ते अचिणो आहे। उन खां अॻु में असीं कोशिशि करियूं त जेतिरे क़दुरु सरकार ते ज़ोर रखी सघूं, उन्हनि खे चिठियूं लिखूं, मेल मोकिलियूं, वग़ैरह वग़ैरह करियूं। उहो जेको आहे सो मां सम्झां थो हर सिंधीअ जो फ़र्ज़ु आहे। हिते मूं वटि आशा चांद वेठी आहे, कोशिशि करे पई त इहे सभु ॻाल्हियूं असीं करियूं। आशा चांद सां गॾु मां बि शामिलु आहियां त इहे ॻाल्हियूं थियनि। असां जेके आहिनि से भारतीय सिंधु सभा जे तरफ़ां सॼे हिंदुस्तान में कमु कंदा आहियूं ऐं असांजूं जेके आहिनि 300 खां वधीक शाखाऊं आहिनि। मुंहिंजे भाउरनि भेनरुनि खे भारतीय सिंधु सभा जे सभिनी शाखाउनि जे मेंबरनि खे इहा प्रार्थना आहे त कोशिशि करियो, पंहिंजे तरफ़ां जेतिरो करे सघो ओतिरो करियो। इहा ॻाल्हि सरकार ताईं पहुचे जीअं असांखे सिंधी चैनल ज़रूरु मिले, ज़रूरु मिले, ज़रूरु मिले। लाल जा जाटी चओ झूलेलाल, लाल साईं कंदो सभिनी जा बेड़ा पार।